और बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाजी साहब बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम दा फकीरा खुशाल बित ठीक ब्या खैर कोठे के खैराता खुश खैर खुश अल्हम्दुलिल्लाह खैर खुश अहलन व सहलन मरहबा दा खुश आयो मरहबा ये ओचदे आई न फोन न खत न छा यार अचण जो इरादो कोन हो ता भांडा कहिड़ी कुड़ी हां पकड़ में अची आयो के बुधाए में कोन पकड़ में पकड़ में अल्हम्दुलिल्लाह कड़ो टाइम होनो गुजरियो ए 7 साल यार 7 साल आइन वडा हाणे अल्लाह तो के खैर सा आंदो बाबा जबरदस्त यार ॾाढी दिल खुश शुक्र तमाम मिठो मुल्क प्यारो मुल्क प्यारा माण्हू असां बारे में दुआ घुरे सभिनी दोस्तन जे बारे में दुश्मन जे बारे में माशाअल्लाह भला इहो ॿुधाए त असां जे लाइ को आंदो दी को खारका को आवे ज़मज़म को मुसलो का साईं हर गंज बाबा हर गंज ता दोस्तन ला अंदा दे ना ता पाड़ी थी भाइरो बुझा माशाअल्लाह बिस्मिल्लाह तू खुश आई खैर खैर तबीयत ठीक आ अल्लाह जा नंढा बड़ा खैरा चाचे जो हाल दे चाचो मारो अबो भी टाइट लगो पियो माशाअल्लाह अदा फकीर मोहम्मद जी जी ता अल्हम्दुलिल्लाह अल्लाह खैर करा पर मुझे गोठ जो हाल दे मुझे वदन जो हाल दे खुश ता है ना बाबा बाबा अल्लाह जा एहसान लगा पिया थी सफ़ा खैर लगो पियो आहे तुंहिंजे घर ॾे को विरांडो हुयो न तुंहिंजो हाँ हाँ पकसिरो जो कोई विरांडो इहो बरसात में किरी पियो अल्लाह अबा बचा ता है ना हाँ सफ़ा असुल खैर लगो पिया तू दिल जाए करियो चाचो तो आरो ना है नालो मोहम्मद जी जी इहो कुदरती उन रात मेहमान थी आयो जी जी ऐं हे भी जीअं किरियो तो हेठो अची वियुसि फोत थी वियो वीचारो ॿियो मुंहिंजो खैर लगो पिया दिल जाए कर सफ़ा खुश लगा पिया लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन घर ॾे खैर लगो पियो खैर लगो पिया गोठ जो अमन लगो पियो अहिड़ी का ॻाल्हि न आहे ॿियो त खैर आहे न बाबा हा ॿियो खैर आहे जेको वरी तुंहिंजे चाचे जी जेका घरवारी हुई न जेका तुंहिंजी चाची हाँ हाँ इन सदमे में उहा बि मरी वई बाक़ी खैर लगो पियो थी वाह दिल जाए कर असुल हा घर ॾे खैर लगो पियो थी माशाअल्लाह गोठ ॾे शांती लॻी पई वधो वाकियो थी वियो मूंखे के ॿुधायो बि न ख़त बि न लिखियो मोबाइल बि न कयो हाणे तव्हां हेॾे हुयो हाणे 7 साल रहिजी वियो न तव्हां बाक़ी तुंहिंजे ॻोठ ॾे खैर थी घर ॾे बि खैर थी असुल मसलो हे आहे न जेको तू 6 महीना जेल में हुए न जी जी हे इन्ही टाइम में थियो न तो वटि मोबाइल न की को ख़त न की छा कीअं अचे हा त हाणे 6 महीना जेल में सऊदी अरब वारा रहनि था इहा ई त ॻाल्हि आहे अॻे में न रहंदा हुया न हाणे रहनि था मूंखे बि अरसो इन जे करे थी वियो त 6 महीना जेल में हुयुसि हाँ मुख़्तसिर दोस्तनि लाइ सामान बि मुख़्तसिर रहंदो आहे पर तव्हां दोस्त खे ॾींदुमि साईं अरे बाबा ॿियो त ख़ैर आहे न मुंहिंजे घर ॾे हेॾा वाक़िया थी विया आहिनि यार न ॿियो असुल खैर आहे वो जेको तोवारे चाचे जो माने फौत थी वियो न जी हा उन्ही जो जेको ख़र्चो हुयो कांधाणे जो खुटी पियो हाँ। उन्ही खे दुकान वारे ॿधारायो थाणे में उते वरी तुंहिंजो पीउ फौत थी वियो ॿियो खैर जी खैर आहे बस ॻोठ ॾे खैर लॻो पियो आहे अबो जीअं तुंहिंजो मरी वियो न इन सदमे में वरी चाची जेका आहे न तुंहिंजी अमड़ उहा बि मरी वई बाक़ी खैर लॻो पियो दिल जाए कर हाँ खैर लगो पियो आहे अरे अदा बाक़ी छा बचो मुंहिंजे लाइ बाक़ी त खैर लॻो पियो उहो त ॾसियोसि था असल में पोइ वरी जेको आहे जॻह जी मसवाड़ कई न ॾिनी न पोइ तुंहिंजा जेके ॿार हुया उनखे जाइ वारे कढे ॿार उछले छॾियो टपड़ तुंहिंजा कढी बाक़ी तुंहिंजे घर ॾे खैर लॻो खैर हाणे उहे वेठा आहिनि वाट्सअप में वेठा आहिनि तूं दिल जाए कर घर ॾे खैर लॻो पियो थी घर ॾे खैर आहे अदा बाक़ी कहिड़ो खैर बचो भा सॼो घर उगजी वियो मुंहिंजो न वञा होॾे कमाइण लाइ जल्दी मोटी अचां पंहिंजा अज़ीज़नि क़रीबनि सां गॾु थो हुजां पर तूं बि त हिते चई वए त मां हज करे मोटंदुमि पोइ तूं वरी 7 साल वरी कमाई का वेही रहे आई साहब हिकिड़ी ॻाल्हि कई नाराज़ न थी जाए बाबा छो नाराज़ असल में अल्लाह रहम कयो आहे कुझु बि न थियो आहे असां कईसीं तोसां मज़ाक असल में तोखे असां इहो मैसेज ॾियणु पिया चाहियूं त तव्हां वञो था हितां हज करणु बाक़ी खैर लॻो पिया कोई बि फौत न थियो आहे बाबा दिल जाए कर तूं अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजा एहसान अदा असां इन जे करे तव्हांखे सम्झायूं था तव्हां जेके हाजी वञो था महीने जे लाइ हज करणु वरी उतां जेको आहे सो बिना वीज़े जे वञी जबलनि में पहाड़नि में लिकी 10-10 20-20 साल कमु कयो था पोइ घर जी नथो भेड़ा वञो था हज करणु त हज करे मोटो न या हुते कमाइण वञो था तव्हां अदा हाणे भांजे अॻियो हुजे त पोइ केॾो तोखे ॾुख थिए पियो अदा तव्हां भांजे अॻियो मां वाइदो थो कयां जॾहिं बि मदीने पाक वेंदुसि दीदार करे हज पढ़ी मोटी ईंदुसि भाई कमाइण न वेंदुसि अदा कमाईंदुमि हिते ई खोड़ आहे
पंहिंजी अदीद मुंहिंजो त वरी त हा कढी छॾियो हुयो मेरे ड्रामो कयो ते जीअं तोखे अहसास थिए ऐं ॾिसण वारनि खे बि थोरो जीअं ख़बर पए त हज करे सोने जो दीदार करे मोटी अचो उते कमायो था पोयो माना न ॿारनि जो ख़्यालु हुन दरपदर थी वञनि था माण्हू हुनजो क़दुरु कयो हकीकत इहा सही ॻाल्हि आहे हाणे अचु त तोखे छॾे अचूं घर अच्छा हलो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह